सिंझरो रिपोर्टर हैदराबाद चांग सिंझरो में जीडीए पारां वॾो पावर शो सिंध जे सदर पी सदरदीन शाह समेत NA-209 जे उम्मीदवार मोहम्मद खान जूणे जो ऐं PS 42 जे उम्मीदवार जाम नफ़ीस अली खान PS 40 जे उम्मीदवार दस्तगीर राडड़ ऐं अहम अॻवाननि शिरकत। सिंध दुनिया जो अमीर तरीन ख़तो रहियो आहे, उन करे हर दौर में हिते अची माण्हुनि मुस्तक़िल रिहाइश अख़्तियार कई आहे। किन हिन धरती के पंहिंजी मां सम्झियो आहे त किन मुख़्तलिफ़ तरीक़नि सां उनखे तबाह ऐं बर्बाद कयो आहे। मौजूदा पीपल्स पार्टी भी अड़न लुटेरनि जी पनाह गाह आहे, जिन गुज़िरियल 15 सालनि खां सिंध में जेका गुरबत ऐं लाक़ानूनियत आंदी आहे, उन सां 80% माण्हू गुरबत खां हेठि वारी ज़िंदगी गुज़ारनि था। लेकिन हिन भेरे अवाम जो जज़्बो ऐं जोश कंहिं वॾी तब्दीलीअ जो पेश ख़ैमो साबित थींदो। अहिड़ो इज़हार फंक्शनल मुस्लिम लीग सिंध जे सदर ऐं जीडीए जे मरकज़ी अॻवान सैयद सदरदीन शाह राशिदी संजोरो जे स्टेडियम ग्राउंड संजोरो में N-209 तां जीडीए जे उम्मीदवार मोहम्मद खान जूणे जो PS 40 जे उम्मीदवार ग़ुलाम दस्तगीर राजड़ जाम नफ़ीस अली खान जी मौजूदगी में हज़ारे माण्हुनि जे मेड़ खे ख़िताब कंदे ऐं मुख़्तलिफ़ वफ़दनि सां मुलाक़ात दौरान कयो। साईं जिन चयो त 2011 जी महाबोर में पीपल्स पार्टीअ वारनि ॼाणी वाणी सॼे सिंध ॿोड़ाई। हिक तरफ़ लखे माण्हुनि खे बेघर कयो वियो, उन बाद हाय घोड़ा मचाए दुनिया मां अरबे रुपयनि जा फंड ऐं सामान वठी पंहिंजा ऐं पंहिंजनि वाठनि जा बिब भरिया ऐं माण्हुनि जी रोशन मुस्तक़बिल लाइ का प्लानिंग करण बजाए उन्हनि खे रुगो इनकम सपोर्ट ज़रिए लखे माण्हुनि खे पिनायो वियो आहे ऐं संदन इज़त नफ़्स खे मजरूह कयो आहे, जंहिंजो अहसासु हाणे हर नंढे वॾे महसूसु कयो आहे। यूनिस साईं वधीक चयो त पीपल्स पार्टी वारा हर इलेक्शन में अॻु में ऑफिसरनि मार्फत ऐं इलेक्शन वारे ॾींहुं टेक्निकल मार्फत सां मुखालिफ़नि जे वोट कास्टिंग वारी रेशो खे रोकण जूं चालू अख़्तियार कंदा आहिनि। सेक्रेटरी रिपोर्ट काज़ी अली रज़ा सनाए सिंध यूनाइटेड स्टूडेंट फेडरेशन पारां NA-208 ऐं PS 68 ते जीडीए जे उम्मीदवार सैयद ज़ैन शाह जी हिमायत में हज़ारे नौजवाननि ऐं शागिर्दनि नूनारी CNG खां रैली कढी, जेका शहर जे अहम चौराहे काज़ी सरफराज़ मेमण चौक ते पहुचण बाद शहर जे मुख़्तलिफ़ बाज़ारनि मार्केटनि ऐं कारोबारी मर्कज़नि में वञी सैयद ज़ैन शाह जे चूंड निशान तारे ते वोट ॾियण जी अपील कई। उन खां अॻु मुख़्तलिफ़ हंधनि ते शहरियुनि पारां नौजवान जी रैली ते गुलनि जी वर्खा करे शानदार आजियात कई वई। रैली जी ख़ूबसूरती में नौजवाननि जे लिबास इज़ाफ़ो कयो, जिन अच्छा कपिड़ा ऐं ॻाढ़ी टोपी पाए रैली में शिरकत कई। होॾां शहरियुनि पारां हंधि हंधि रैली खे हाकारे मोट ॾियण बाद चयो त वोट अमानत आहे, जेको ज़मीर मौजिब ॾियण जो हुकुम आहे। इंशाअल्लाह 8 फरवरी ते वोट सैयद ज़ैन शाह जी चूंड निशान तारे ते ठपो हणी ॾींदासीं, जंहिं ते रैलीअ जी अॻवानी कंदड़ नौजवान रमज़ान किरियो, मोहम्मद खान गद्दारो, एजाज़ अली उनड़ ऐं SUP फलक शेर और मोहम्मद बच्चन लेव अयूब खोसो ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असीं शुक्रगुज़ार आहियूं सकरन वासियुनि जा, जिन अॼु साबित करे छॾियो आहे त हू सिंध में सिंधी क़ौम जी बका ख़ातिर सुजाग थी चुका आहिनि, जेकी 8 फरवरी जो सच इनकलाब सां ॾिसण जो इंतज़ारु करे रहिया आहिनि। होॾां रैली में शामिल हज़ारे नौजवान GA सिंध ऐं भेट पारार जा उभ ॾारींदड़ नारा हणी रहिया हुआ। ठुल रिपोर्ट फैज़ सुमरो इलेक्शन जे हवाले सां ठुल में JUI पारां इंतख़ाबी जलसा आम मुनक़द करायो वियो, जंहिंजो महिमान ख़ासि JUI सिंध जो जनरल सेक्रेटरी मौलाना राशिद महमूद सुमरो ऐं उम्मीदवारनि समेत ॿियनि अॻवाननि ऐं अवाम हज़ारनि जी तादाद में शिरकत कई। होॾां NA-190 जे कम्बा जे आज़ाद उम्मीदवार सरदार मोहम्मद मियां सुमरो जे ठुल में ज़बरदस्त एंट्री। शहरियुनि, दुकानदार ऐं कॉम्प्रेस अॻवाननि पारां गुलनि जी वर्खा करे हार पारां शानदार इस्तक़बाल कयो वियो। उन मौक़े ते PS 1 जे कम्बा जो आज़ाद उम्मीदवार सरदार अब्दुल रज़ाक खोसो ऐं PS 2 ठुल जो JUI उम्मीदवार मीर शफ़ीक खान खोसो सां गॾिजी शहर में डोर टू डोर ऐं दुकानदारनि वटि वञी वोट जी अपील कई। शहरियुनि पारां ज़बरदस्त मोट। होॾां जलसे खे ख़िताब कंदे मौलाना राशिद महमूद सुमरो चयो त अवाम वोट जे ज़रिए PP खां सिंध जो हिसाब चुक्तो कंदी। हिन चयो त PP नुमाइंदनि सिंध समेत ठुल जे तरक़ियाती कमनि जी मिद में आयल अरबे रुपया हड़प कया विया, जंहिं सबबु सॼे सिंध में को बि तरक़ियाती कमु नाहे थी सघियो। सिंध जी तबाहीअ जा ज़िम्मेवार PP नुमाइंदा आहिनि। हिन चयो त ठुल में मंज़ूर थियल करोड़े रुपयनि जी पीअण जी पाणीअ जी स्कीम जा बि पैसा हड़प करे शहर वासियुनि खां जीअण जो हक़ खसे वरितो आहे। अवाम खे अपील आहे त असांजे इतिहादी पैनल NA जे कम्बा जो आज़ाद उम्मीदवार सरदार मोहम्मद मियां सुमरो, JUI NA कश्मीर जो उम्मीदवार मीर शाह ज़ैन खान बाजाराणी, PS 2 ठुल जो JUI उम्मीदवार मीर शफ़ीक अहमद खोसो जे इंतख़ाबी निशान किताब ऐं खट खे वोट ॾेई कामयाबु कंदा। हिन चयो त PP में धांधलीअ खे धांधली करण जो कोन ॾींदासूं। हिन चयो त मुखालिफ़नि खे सिर जो जवाबु पथर सां ॾींदासूं, अवाम खे जल्द ख़ुशख़बरी ॾींदासूं। सरदार मोहम्मद मियां सुमरो चयो त मुखालिफ़ अवामी समुंड खे ॾिसी बौखलाहट जो शिकार थी विया आहिनि। सेक्रेटरी रिपोर्ट काज़ी परवेज़ सनाई पाकिस्तान पीपल्स पार्टी उहा पार्टी आहे जंहिं में इकलीअ जे वोट खे आम वोट सां गॾे छॾियो, जंहिंजो क्रेडिट शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो ॾांहुं वञे थो। उन शहीद जे नाले ते अवां इकलेती भाइरनि वटि वोट वठण लाइ हाज़िर थिया आहियो।
उहा ॻाल्हि पाकिस्तान पीपल्स पार्टीअ जे सीनियर अॻवान हाजी अली नवाज़ चांडियो वार्ड नंबर 7 में चूंड मुहिम दौरान ॻाल्हाईंदे चई। हिन चयो त असांजा NA 208 ते सैयद गुलाम मुस्तफ़ा शाह ऐं PS 38 ते गुलाम कादिर चांडियो उम्मीदवार आहिनि जिन जो निशान तीर आहे। हिन चयो त माज़ीअ में बि इकलेती बिरादरी मल्हायूं आहिनि। हींअर बि साॻी उम्मीद सारे आया आहियूं जंहिं ते खेसि यकीन ॾियारियो वियो त 8 फरवरी ते अव्हां खे अमले सबूत ॾींदासीं। उन मौक़े ते सैयद गुलाम अली शाह PS 38 जो उम्मीदवार गुलाम कादिर चांडियो ऐं सैयद अली हैदर शाह पिणु मौजूदु हुया। रिपोर्ट फियाज़ अली मीरानी शिकारपुर पुलिस सां ॾोहारी आम्हूं साम्हूं ॿिन्हिनि तरफ़नि खां फायरिंग जे नतीजे में हिकु ॾोहारी मारिजी वियो। पुलिस मुक़ाबिलो खानपुर थाणे जी हद मुख़्तियार कार ऑफिस वेझो क़ौमी शहरा ते थियो। मोटरसाइकिल ते सवार 3 हारी वारदात करण जी कोशिश करे रहिया हुआ। इतला मिलण ते पुलिस वाक़े वारे हंधि पहुची वई। पुलिस खे ॾिसंदे ई ॾोहारी पुलिस ते फायरिंग करे ॾिनी। पुलिस जी जवाबी फायरिंग जे नतीजे में हिकु ॾोहारी मौक़े ते ई मारिजी वियो जॾहिं त ॾोहारी जा 2 साथी फरार थी विया। मारिजी वियल ॾोहारी जो लाश अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। शुरूआती इतलाउनि मूजिबि मारिजी वियल ॾोहारी जी सुञाणप नवाब जतोई तौर थी आहे। SSP शिकारपुर जी हिदायत ते इलाइक़े में पुलिस जी वॾी नफ़री मोकिली वई आहे ऐं फरार ॾोहारियुनि जी गिरफ़्तारी लाइ पिणु कोशिशूं बि जारी आहिनि। मारिजी वियल ॾोहारी जो क्रिमिनल रिकॉर्ड चेक कयो पियो वञे। वाक़िए जी वधीक जांच भी कई पई वञे। पुलिस जी कामयाब कार्रवाई ते SSP शिकारपुर डॉक्टर मोहम्मद इमरान खान पारां पुलिस पार्टी खे शाबाश रोक रक़म ऐं तारीफ़ी सर्टिफिकेट ॾियण जूं पिणु हिदायतूं भी कयूं। अपडेट ब्रेकिंग खानपुर महर बाड़ी वबाई सूरत अख्तियार करे वई। वधीक ॿारड़ो फौत 40 ॿार अस्पताल मुंतक़िल 10 ॿारनि जी हालत नाज़ुक। ॻोठाणनि जो एहतजाज खानपुर महर में वबाई सूरत अख्तियार करे वई। वधीक हिकु ॿारड़ो फौत थी वञण बाद फौती ॿारनि जो अंग वधी सत थी वियो। ॻोठ जाफ़र गॾाणी में मौसूम ज़ामिन गॾाणी फौत थियण बाद साॻे ॻोठ में उरड़ी बीमारीअ में 40 ॿारनि खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। फौत थियल ॿाड़ी जी साॻे घर सां वास्तो रखंदड़ रिज़वान सरफराज़ लाल ख़ान रुख़साना वहीद सुहेल मज़हर अज़हर जानिब गॾाणी जी हालत नाज़ुक मुख़्तलिफ़ अस्पताल मुंतक़िल। उरड़ी विघी फौत थियल मौसूम बाड़ी ज़ामिन गॾाणी जे रहवासी जो वाहर न थियण ख़िलाफ़ ॻोठाणनि एहतजाजी मुज़ाहिरो। ॻोठ 2 ॿारड़ा फौत थी विया आहिनि पर सिहत खाते ख़ामोशी तमाशाई बणियल आहे ऐं के बि उपाउ न वरिता आहिनि मुतासिर ॻोठाणा। हिन वक़्तु 40 खां वधीक ॿारनि जी छोकिरियूं ऐं छोकिरा आहिनि अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे मुतासिर ॻोठाणा। सेक्रेटरी पाकिस्तान तहरीक इंसाफ पारां NA 208 ते नमज़द उम्मीदवार गुल मोहम्मद रिंद पार्टी वर्करनि सां गॾु तालके जे मुख़्तलिफ़ ॻोठनि जो दौरो कयो जिते हिन अलॻि अलॻि नेक मर्दनि जी औताकनि ते कार्नर वेहकूं कयूं जंहिंमें ख़ान मोहम्मद जलालानी अनवर अली जलालानी दर मोहम्मद जलालानी फ़तह मोहम्मद जलालानी अब्दुल हकीम जलालानी गुलाम रसूल जलालानी जुंगान खान जलालानी गुलाम रसूल गिरियो ऐं सावण खोसो जूं औताकूं शामिल हुयूं। जिते गुल मोहम्मद रिंद ॻाल्हाईंदे चयो त असांजो इलेक्शन में बीहण जो बुनियादी मक़सदु ज़ालिम खे ललकार आहे छाकाणि जो असीं ॾिसूं पिया त गुज़िरियल 15 सालनि में ख़राब हुकुमरानी सबबि सिंध खे तबाह कयो वियो आहे। मुल्क मां ईमानदारी खे ख़तमु कयो वियो आहे। 2 नंबरी ऐं चोरबाज़ीअ जो राज क़ाइमु थियल आहे जंहिंखे ख़तमु करण लाइ इमरान खान जा सिपाही मैदान ते लथल आहिनि। कचहरी दौरान मीज़बाननि पारां गुल मोहम्मद रिंद खे सहकार जी ख़ातिरी कराई। उन मौक़े ते गुलाम मुस्तफ़ा जलालानी हिसाम खान रिंद अमीर गुल रिंद इकबाल रिंद फ़हीम खान पाई शहजाद रिंद समेत ॿिया पिणु मौजूदु हुआ। सेक्रेटरी NA 208 ऐं PS 38 ते ग्रैंड डेमोक्रेटिक अलाउंस पारां नमज़द उम्मीदवार सैयद ज़ैन शाह जी हिमायत में यूनियन काउंसिल हमल फ़कीर लगारी जे मुख़्तलिफ़ ॻोठनि में इलाइक़े जे नेक मर्दनि जी औताकुनि ते गॾिछाणियूं मुनक़द कयूं वयूं जिते डॉक्टर सैयद ज़िया शाह IGD अॻवान रहीम बख़्श संजरानी ॻाल्हाईंदे चयो त 8 फरवरी ते हक़ ऐं बातिल जो फ़ैसिलो थियणो आहे जेको असां ऐं अव्हां जे अख़्तियार में आहे। उन करे वोट ॾियण खां अॻु सोचणो पवंदो त ऐवाननि में ईमानदार उम्मीदवारनि खे मोकिलियूं जेकी असां ऐं अव्हां लाइ आवाज़ उथारनि। हिननि चयो त गुज़िरियल 15 सालनि में सिंध खे कमज़ोर कयो वियो। सिंध जे माली वसीलनि खे विकिरो करे धारियुनि जी लोथ खे सिंध में आबाद करण लाइ सिंध दुश्मननि जा साथारी ऐं सहकारी बणिया। उन करे असांजी कोशिशि आहे त सैयद ज़ैन शाह जहिड़े साफ़ सुथरी शख़्सियत खे NA 208 ऐं PS 38 ते कामयाब करे असेंबली में पहुचायो वञे त जीअं सिंध जी मालिकी करे। उन खां अॻु मीज़बाननि पारां आयल महिमाननि खे लुंगिन ऐं अजरकनि जा तोहफ़ा पेश कया विया जॾहिं त औताकनि ते पहुचण खां अॻु जुलूसनि ते गुलनि जी वर्खा करे आजिया कई वई। जो ही रिपोर्टर अहमद रोदनानी हक न्यूज़ ब्रेकिंग न्यूज़। सेवण अस्पताल जे अमले जे लापरवाही सबबि वाही बांदी वासी साफ़ी गुलाम नबी लगारी जो मौसूम भाणज मौत जे मुंहं में हलियो वियो। साफ़ी जो चवणु आहे त ॿार खे नमूनिया जी तकलीफ़ सबबि सेवण अस्पताल में दाख़िल कयो वियो।
उनकी तबियत में काफ़ी बेहतरी अची चुकी हुई। रात वारी शिफ्ट दौरान ड्यूटी ते मुक़रर अमले की लापरवाही से बाड़ो तड़पी फौत थी वियो है। साफ़ी जो वधीक चवण त रात के वक्त सेवण अस्पताल शिफ़ा खानो न पर फाश जो अड्डो है। रात के वक्त मुक़रर अमलो रंग रलियों मल्हाईंदे ऐं पैकेजन ते ॻाल्हाईंदे नज़र अचनि था ऐं दाख़िल मरीज़नि तरफ़ उन्हनि जो को भी ध्यान न होंदो आहे। असांजे ॿाड़ीअ खे बि ज़ालिमनि ईअं पंहिंजी लापरवाही ऐं फैली कमनि में मसरूफ़ हुजण सबबि बेवक़्ताइतो मौत मारे असां सां ज़ुल्म कयो आहे। अहिड़े मामले जो नोटिस वठी अमले ख़िलाफ़ केस दाख़िल करे असां सां इंसाफ़ कयो वञे। सांगड़ रिपोर्ट ब्यूरो चीफ गुलाम कादिर कैरी सांगड़ सिंझरो जीडीए के मरकजी अगवान सैयद सदरदी इंशाराश दी सांगड़ में जीडीए उम्मीदवार गुलाम दस्तगीर राजड़ की रिहाइश गाह ते क़याम कयो। उते जीडीए वर्करन मुलाकात कई। बाद में सिंझरो में खलीफो वरियाम फ़कीर खास केली पारां जलसे के बाद खलीफे वरियाम फ़कीर खास केली जे मांझाने में शिरकत कई। उन बाद झोल जाम गोठ के प्रो रैली की सूरत रवानो। हर हन तारीख़ी इस्तकबाल कंदे भेट पगार नारन की गूंज। उन मौके ते जीडीए एन 209 उम्मीदवार मोहम्मद खान जूड़े जो VS 40 उम्मीदवार गुलाम दस्तगीर राजड़ PS 42 उम्मीदवार जाम नफीस अली खान फ़कीर जफरुल्ला वरियामानी फ़कीर तारिक वरियामानी वक्कार हुसैन जट अली हसन निज़ामानी सईद खान निज़ामानी खलीफो कासिम फ़कीर महर हाजी खुदा बख्श दर्स फ़कीर दाऊद राजड़ फ़कीर अल बेलो मंगरियो ऐं ॿियनि शिरकत कई। मीरपुर खास रिपोर्ट सुमार समय जो सिंधड़ी ताल के अंदर इलेक्शन सरगर्मियों शुरू थी वयूं उन सिलसिले में PS 46 ते पाकिस्तान पीपल्स पार्टी जो उम्मीदवार अगणो MPA से जुल्फ़कार अली शाह NA 211 पीर आफ्ताब हुसैन शाह जीलानी ऐं सैयद रियाज़ हुसैन शाह खुरासानी सां गॾु ताल के सिंधड़ी जे मुख़्तलिफ़ ॻोठनि गोड़ बशीराबाद मापारा हाजी हाशिम दर्स चौधरी इरफान चौधरी अरशद चौधरी नोमान चौधरी अकरम चौधरी राशिद सज्जाद आरई रोहान आरई रमज़ान आरई लुत्फ़ लायर दर्स समड सूमरो जुल्फ़कार लुंड यूसुफ समो शकूर संग्रासी इम्तियाज़ संग्रासी मंगन मोर राहिमो बरादरी पारां एडवोकेट शौकत राहिमो फारूक राहिमो खैर मोहम्मद राहिमो मलूक राहिमो इस्तियाक राहिमो न्याज़ मोहम्मद राहिमो गाजी राहिमो मां थींदो वरक मोहम्मद जे सिलसिले में UC घरोड़ शरीफ मुंगन मोर बशीराबाद फैला दियो तगो सर हिंगोर नो सिंधड़ी जे पारां संदस शानदार आजिया करे गुलन जी वरखा पिण कई वई ऐं नौजवाननि पारां झुमराणी संदस आजिया कई वई। उन मौके ते PP उम्मीदवार से जुल्फ़कार अली शाह जो चवण हो त तक ते असांजी पोज़ीशन मज़बूत आहे। इंशाअल्लाह असां कामयाबी माणींदासीं। ॿिए तरफ़ ॻोठाणनि पारां आयल महिमाननि खे अजरक ओढ़ाईंदे खेनि वोट ॾियण जो पिणु यकीन ॾियारियो। तंहिं बाद PS 46 जो PP उम्मीदवार से जुल्फ़कार अली शाह UC ढेर मिठो फ़कीर जे गोठ बशीराबाद पहुतो जिते पिणु संदसि शानदार आजिया गुलनि जी वरखा करे झूमरियूं हयूं वयूं। उन मौके ते जुल्फ़कार शाह चयो त तव्हांखे अॻुवाट मुबारकूं हुजनि त PP जा उम्मीदवार कामयाब थी विया। असां सदाईं हितां जे मसइलनि जा आवाज़ ऐवाननि में बुलंद कयो। ऐवान साफ़त सूमार समेत रिपोर्ट वकार हुसैन जैकबाद में थेम हाउस ते PS 1 जे उम्मीदवार हाजी शेर मोहम्मद मुगेरिया जी हिमायत में जलसो मुनक़द कयो वियो जंहिंमें सरदार अब्दुल नबी खान थीम सरदार अब्दुल गफ़ार थीम सरदार हमज़ा खान थीम अमीर शाहनवाज़ खान थीम एडवोकेट अब्दुल करीम थीम PP अगवान बाबर अली थीम जंहिंमें थीम बिरादरी वॾी तादाद में शिरकत कई। अगवाननि ख़िताब कंदे चयो पाकिस्तान पीपल्स पार्टी तरफ़ां NA 190 मीर इजाज़ हुसैन जखरानी PS 1 ते पाकिस्तान पीपल्स पार्टी जे उम्मीदवार हाजी शेर मोहम्मद मुगेरी खे वोट ऐं सपोर्ट करण जो ऐलान आहे। ऐं आख़िर में PS 1 जे उम्मीदवार हाजी शेर मोहम्मद मुगेरी ख़िताब कंदे चयो पाकिस्तान पीपल्स पार्टी ग़रीब अवाम जी पार्टी आहे जंहिं हर दौर में अवाम जी ख़िदमत कई आहे। इंशाअल्लाह इलेक्शन जे ॾींहुं 8 फरवरी ते इलेक्शन में कामयाबी माणे अवाम जी ख़िदमत जो जज़्बो जारी रखंदासीं। आख़िर PS 1 जे उम्मीदवार हाजी शेर मोहम्मद मुगेरी पारां थेम बिरादरी जो शुक्रियो अदा कयो। मीरपुर खास रिपोर्ट सूमार समय जो इंतहाई दुख की खबर आहे। कुछ देर पहिरियां टालर जो मोटरसाइकिल के टक्कर के नतीजे में शदीद ज़ख्मी थींदड़ शख्स सिविल अस्पताल मीरपुर खास में फौत थी वियो। संदसि सुञाण पब्लिक स्कूल रोड गोड मीर शहदाद खान टालपुर जे रिहायशी मीर फैज़ मोहम्मद टालपुर तौर थी वई। संदसि लाश ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले कियो वियो आहे जॾहिं त तालके थाणे जी पुलिस टालर खे पंहिंजी तहवील में वठी छॾियो आहे। ॿुधायो वञे पियो त टालर ड्राइवर थॾे तां फ़रार थी वियो। ऐवान सहाफ़त काज़ी अहमद रिपोर्ट साहिल लाखो काज़ी अहमद जे शेर मोहम्मद कॉलोनी जो रहवासी चौपाई माल जो वापारी गुलाम कादिर राव गुज़िरियल ॾींहुं हैदराबाद मालपेड़ीअ मां पुरस्रार नमूने गुम थी वियो आहे। वारसनि पारां अगवा शक ज़ाहिर कंदे गुम थी वियल जे गुलाम कादिर राहू जे चाचे मोहम्मद रमज़ान राव मीडिया खे ॿुधायो त मुंहिंजो भाइटो कल्ह हैदराबाद मां कंहिंखां पैसा वठणु वियो। उन सां गुज़िरियल ॾींहुं 12 बजे मंझंदि ताईं राब्तो हो। उन खां पोइ नंबर बंदि अथसि। मुंहिंजे भाइटे वटि 10 लख कैश हुया। उन हटड़ी थाणे ते रिपोर्ट पिणु दाख़िल कराई। अञा ताईं को बि ॾस पतो पइजी न सघियो आहे। आला इदारनि खे संदसि ॻोल्हा में मदद जी अपील कजे थी।
काज़ी अहमद रिपोर्ट साहिल लाखो काज़ी अहमद 8 फरवरी ते थींदड़ आम इलेक्शन जे सिलसिले में पीपी सिटी जो एक इजलास पीपी तालके जनरल सेक्रेटरी अली रज़ा चांडियो जी सदारत हेठ पीपल्स हाउस दोस्त मोहम्मद कॉलोनी काज़ी अहमद में थी गुजरियो इजलास में पीपी सिटी सदर अब्दुल गफ्फार जतोई सिटी पीपी जनरल सेक्रेटरी कुर्बान लाशारी सिटी नायब सदर वडेरो नबी बख्श मान्यूटो सिटी यूथ सदर फारूक अहमद मरी डिप्टी जनरल सेक्रेटरी अल्लाह डितो खोसो इंफॉर्मेशन सेक्रेटरी रजा मोहम्मद खास के लिए समेत बेन पार्टी ओहदेदारन कारकुनन वर्करन शिरकत कई। उन मौके ते पीपी तालके जनरल सेक्रेटरी अली रज़ा चांडियो खिताब कंदे चो त वर्क जे सिलसिले में काज़ी अहमद सिटी जे 7 वार्डन में वर्क शुरू करण तोड़े शहर के पार्टी झंडन सां सिंगारण ला सभिनी वर्करन के गडियल तौर कोशिशूं वठण ला ही गॾिजाणी रखी आहे। 8 फरवरी ते पीपी जे नामज़द उम्मीदवारनि जी कामयाबी लाइ डोर टू डोर दर दर ते वञी वोटरनि खे क़ाइल करण लाइ वञणो पवंदो। चूंडनि जे हवाले सां काज़ी अहमद जे इजलास में पार्टी वर्करनि कारकुनन ओहदेदारन अज़म वर्जायो त हर सूरत में जिदोजहद करे पीपी उम्मीदवारनि खे कामयाब कराए पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी के मुल्क जो वज़ीर आज़म कंदासीं।